अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मां आहियां ज़ाहिद अली तईम। तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों अॼु असां रिकॉर्डिंग ते आहियूं। असां सां गॾु तमामु बहितरीनु हिकिड़ो सुठो एक्टर गॾु आहे ऐं हीउ एक्टर उहो आहे जेको तमामु काफ़ी सारियुनि फिल्मनि ऐं ड्रामनि में बि कमु कयो आहे। तव्हां सां मां मुलाक़ात करायां थो। हिन एक्टर ज़ार ज़िंदगी ड्रामे में बि पिणु कमु कयो आहे। मां तव्हां सां ॻाल्हि ॿोल करायां थो। हिन करेक्टर कयो आहे हिकु बकरार जो तमामु बहितरीनु करेक्टर। हिन जो नालो आहे लाला फयाज़। असां सां गॾु आहे, हलूंसि था। असां हीअ अची चुका आहियूं, हीउ बीठो आहे। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सर कहिड़ा हाल आहिनि? ठीक बाबा अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? ख़ैर अल्लाह जा एहसान, शुक्र आहे मालिक जो। सर ज़ाहिर ज़िंदगी ड्रामे में तव्हांखे कमु कंदे कीअं मज़ो आयो? तमामु बहितरीनु ज़ाहिर ज़िंदगी ड्रामो हिन टाइम तमामु टॉप क्लास सुठो हले पियो। सभिनी चैनलनि खां मथे आहे ऐं सभिनी ड्रामनि खां मथे आहे माशाल्लाह। ज़ाहिर ज़िंदगी नालो ई सुठो आहे। राइटर त साईं हाणे तव्हां सम्झो था, नूर ज़ौर नालो ई काफ़ी आहे। उन खां पोइ चैनल सिंध TV माशाल्लाह जग मशहूर HD सुठो चैनल। उन खां पोइ ॻाल्हि अची बीहे थी डायरेक्शन ते। डायरेक्टर असांजो दोस्त आहे फरज़ंद मलिक खजू, जेको घोटकीअ में हिकु उहो पहिरियों मेहनती नौजवान आहे जेको हिन टाइम सुठी सलाहियत जे करे सुठी मंज़िल ते आयो, सुठी डायरेक्शन करे पियो। मां बि कमु कयो, ॾाढो सुठो मज़ो आयो माशाल्लाह। अच्छा, हिन में तव्हांजो इन ड्रामे में ज़ाहिर ज़िंदगी ड्रामे में तव्हांजो नालो छा हूंदो आहे? सर नालो चई बि सघूं था या बेनाम बि चई सघूं था, बिना ना जे बि बकरार, बस बकरार ही हुयम। बकरार जे कैरेक्टर सां। हाँ। सही 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 माशाल्लाह, तमामु बहितरीनु ड्रामो ऐं तव्हांजी एक्टिंग मूंखे घणी पसंदि आई। तमामु ज़बरदस्त, दिलि ख़ुशि थी वई तव्हां सां मिलियासीं। ऐं नाज़रीन, ही लाला फयाज़ साहब तमामु बहितरीनु एक्टर आहे। जे अगरि तव्हांखे ज़ाहिर ज़िंदगी ड्रामे में हिन जी एक्टिंग पसंदि आई आहे त कॉमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। महिरबानी, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।